अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहंदा पंहिंजे अपडेट जे तरफ़। त मल्हार जेको आहे त पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे, हुनखे पंहिंजे नाले जी बि ख़बर न आहे। ऐं जेको मीरा जो भाउ आहे उन पंहिंजे दोस्त खे इहो चयो त हल असां हीअं त रिश्तो मोकिले ॾिनो आहे असांखे पंहिंजे घर वेठे, पर हुनखे पंहिंजो होशी ज़हनी तवाज़ुन हू पंहिंजो विञाए वेठो आहे। तंहिं ते हुन चयो त को अहिड़ो माण्हू हुजे जेको तव्हांजी CID वग़ैरह करण में आयो हुजे ऐं तव्हांखे को नुक़सानु पहुचाए। तंहिं ते बानो जे भाउ गफ़ूर चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हू अहिड़ो माण्हू न पियो लॻे। ॿिए पासे जेको ग़ुलाम रसूल ऐं बानो दुआ घुरण था वञनि सालीअ जी क़बर ते, त उन्हनि खे कोई बेरूप या हथियारबंद जेके बिजार खाने जा माण्हू थी सघनि था, उन्हनि खे खंभे खणी था वञनि। ग़ुलाम रसूल खे त उते धकु हणी किराए था वञनि ऐं बानो खे अगवा करे खणी था वञनि। वीचारे बानो जा नसीब टुटल आहिनि। ॾिसूं त हुन सां बेजार खां निकाह करे थो या हुनखे ॿियूं अज़ियतूं ॾेई ऐं तकलीफ़ूं ॾेई हुनखे अञा बि अज़ियत में रखणु चाहे थो। जीअं त बानो जी तबियत सालीअ जे मरण खां पोइ तमामु घणी नासाज़ रहंदी हुई, हाणे त हू क़ैद में आहे। हू क़ैद में कीअं कंदी। ॿिए पासे रुख़सार बेगम शमशूअ सां गॾिजी ऐं शमीर ख़ान जा पेर कढणु थी चाहे दोस्तों। तव्हांखे वॾी अपडेट ॾियूं त हू जेका आहे त शमीर ख़ान जी सॼण बि न आहे, कंहिंजी सॼण न आहे सवाइ शमशूअ जे। छो त शमशूअ सां हू नंढेड़ा ख़ान बहादुर जी शादीअ खां अॻु में हू प्यारु कंदड़ आहे ऐं हू शमशूअ जे चवण ते माना शमीर ख़ान जा पेर बि कढंदी दोस्तों। तव्हां तमामु जल्दी ॾिसंदव जीअं त शहरोज़ ख़ान पंहिंजे सौट शमीर ख़ान खे आगाह कयो आहे त इहा औरत जेका आहे त कंहिंजी बि सॼण न आहे, तूं उन ते एतबार करीं थो पर मां तोखे झलिया थो, इहा एतबार जे लाइक़ु न आहे औरत। ऐं सोढो हिकु भेरो ॿीहर सालीअ जो पलांत करणु चाहे थो चिबड़ जे चवण ते। चिबड़ हुनखे चयो आहे त साली तुंहिंजो दोस्त आहे, पलांत तोखे ई करिणो आहे। हिकु भेरो ॿीहर हू मैदान में नठो आहे ऐं ज़बरदस्त एपिसोड थियण वारा आहिनि दोस्तों, ॾिसण न विसारींदा। हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।